कराची प्रेस क्लब में सिंध सुहाई तंज़ीम पारां फातिमा फरड़ो इंसाफ़ जे ओसीअड़े में जे उनवान हेठि डायलॉग प्रोग्राम कोठायो वियो। प्रोग्राम में फातिमा फरड़ो जे वालिद अमर ऐं क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो शरीक थिया। अयाज़ लतीफ़ पली जो पारां अदालती निज़ाम ते सख़्त तनक़ीद कई वई। हुन चयो त पाकिस्तान ऐं सिंध जी अदलिया सिंध में ॿारनि सां ज़्यादती वारे वाक़िअनि ते को बि किरदार अदा नथी करे। पंजाब जी न्याणियुनि सां ज़्यादती ते असां अफ़सोस करियूं था ऐं ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयूं था। अवां सिंध में थींदड़ ज़्यादतियुनि ते छो ख़ामोश आहियो? हुन चयो त फातिमा फरड़ो वाक़िए जी सभ खां वधीक ज़िम्मेवारी कानून ऐं आइन जी आहे। मक़तूला फातिमा फरड़ो जी अमर जो चवणु हो त फातिमा पीर फयाज़ शाह ऐं हिना शाह वटि 3 महीना अॻु छॾे आई हुयसि, पर इहा ॾुखी हुई। फातिमा ते ज़ुल्म कयो वियो ऐं जिस्म ते तशद्दुद थियल हुयुसि। हिना शाह, असद शाह ऐं पीर फयाज़ शाह सां जंग जारी रहंदी, इन्हनि खे कॾहिं बि न बख़्शींदसि। मक़तूला जे वालिद चयो त फातिमा ते तशद्दुद कंदड़ राह जा एजेंट आहिनि, जिन मुंहिंजी न्याणीअ जो पाणी बि बंदि कयो। असांखे मिंथूं कयूं वञनि थियूं त ठाह कयो, हिननि यज़ीदी किरदारनि खे फाही चाढ़ाइणु चाहियां थो। असां मुतमिन आहियूं, असांखे उमेद आहे त फातिमा जे कातिलनि खे सज़ाऊं ईंदियूं ऐं अचण बि घुरिजनि, छो जो फातिमा सां घणो ज़ुल्म थियल आहे ऐं फातिमा जे कातिलनि खे सज़ाऊं अचनि ऐं फांसीअ ऐं सज़ाउनि में अचनि। मूंखे उमेद अथमि त फातिमा जो ॼण जल्द थी वञे ऐं मथां हुकूमत ईंदी, थी सघे त फातिमा जो केस लुड़ी वञे ऐं करे मूंखे हिन हुकूमत में केस मुकायो वञे ऐं फातिमा जो इंसाफ़ मूंखे मिलियो वञे। फातिमा फरड़ो इंसाफ़ जे ओसीअड़े में डायलॉग राउंड टेबल जेको आहे प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें फातिमा जा वालदेन आया आहिनि, फातिमा जा वकील आया आहिनि, सिविल सोसाइटी कमीशन्स आया आहिनि। असां इहो इन ते डायलॉग करे रहिया आहियूं त अहिड़ा मसइला छो पेश अची रहिया आहिनि, उन में वाद छो थी रही आहे ऐं हीउ एॾो वॾो केस जेको जिनसी तशद्दुद जो केस हुयो, हिन जा हिन वक़्त ताईं DNA जेको आहे 3 महीना जेको आहे लेट करे ऐं पोइ जेको आहे सिहत डिपार्टमेंट उहे ज़ाहिर कया त उन्हनि खे लिकायो छो वियो। ऐं ख़ासि करे जेको मां हिते पहिरियों दफ़ो इंकिशाफ़ कयां थी पई त जंहिंमें असद शाह जंहिं रिलीअ में वेढ़ियल हुयो, उन में DNA मल्टीपल लेडीज़ जा आया आहिनि, उन ते कार्रवाई छो न थी आहे? उन ते जेको आहे त कुझु बि न थियो आहे, छो न थी रहियो आहे? ऐं असां हिते हिकिड़ी हिकमत अमली जोड़ण आया आहियूं त सिंध जी न्याणियुनि सां इहे आख़िर मसइला केसि ताईं हलंदा, केसि ताईं थींदा ऐं असां पंहिंजो किरदारु कहिड़े नमूने अदा करे सघूं। अॼु जी मीटिंग जेका कोठाई वई आहे, उनमें जेकर बि माण्हू शामिल थिया आहिनि उन्हनि खे आउं सुर्ख़ सलाम थी कयां त एक कमज़ोर दूर सां गॾु बीठा आहिनि। ॾाढो तमामु मुश्किल ऐं हिमत वारो कमु आहे ऐं इन केस जे हवाले सां त तमामु घणी मुश्किलातूं पेश कयूं वञनि थियूं कॉन्शियसली, त जीअं हे डिॼी वञनि ऐं ख़ामोश थी वञनि, जीअं हमेशह थींदो आयो आहे। पर तमामु इन्हनि जी हिमत आहे त अञा ताईं इहे बीठा आहिनि उते ऐं असां इन्हनि जी हिमत जे करे असांखे हिमत अचे थी ऐं असां इन्हनि सां बीठा आहियूं ऐं आख़िरी क़दम ताईं इन्हनि सां बीहंदा आहियूं।